नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध काबीना सूबनि जूं हदूं तब्दील करण या नवां सूबा ठाहिण वारे बिल जो प्रपोज़ल रद्द करे छॾियो आहे। किशोर ज़हरी ऐं ॿियनि चइनि एमएनएज़ आईनी तरमीम बिल 2019 क़ौमी असेंबली में पेश कयो हो। सूबे जूं हदूं तब्दील करण या नवां सूबा ठाहिण वारे बिल क़ौमी असेंबली कीअं तस्लीम कयो आहे। इहा इंतिहाई ॻणती वारी हालत आहे। अहिड़ो बिल मंज़ूर बि कयो वियो आहे। सिंध काबीना सूबे महतसब एक्ट 1991 में तरमीम जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तरमीम तहत सूबाई महतसब जी मुक़ररी हाणे वॾो वज़ीर पाण कंदो। इहो अॻु गवर्नर सूबाई महतसब मुक़ररु कंदो हो। सिंध काबीना प्रोसिक्यूटर जनरल जी रजिस्ट्रेशन बि क़बूल करे वरिती आहे। एडवोकेट फयाज़ शाह नओं प्रोसिक्यूटर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध काबीना सूबनि जूं हदूं तब्दील करण या नवां सूबा ठाहिण वारे बिल जो प्रपोज़ल रद्द करे छॾियो आहे। किशोर ज़हरी ऐं ॿियनि चइनि एमएनएज़ आईनी तरमीम बिल 2019 क़ौमी असेंबली में पेश कयो हो। सूबे जूं हदूं तब्दील करण या नवां सूबा ठाहिण वारे बिल क़ौमी असेंबली कीअं तस्लीम कयो आहे। इहा इंतिहाई ॻणती वारी हालत आहे। अहिड़ो बिल मंज़ूर बि कयो वियो आहे। सिंध काबीना सूबे महतसब एक्ट 1991 में तरमीम जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तरमीम तहत सूबाई महतसब जी मुक़ररी हाणे वॾो वज़ीर पाण कंदो। इहो अॻु गवर्नर सूबाई महतसब मुक़ररु कंदो हो। सिंध काबीना प्रोसिक्यूटर जनरल जी रजिस्ट्रेशन बि क़बूल करे वरिती आहे। एडवोकेट फयाज़ शाह नओं प्रोसिक्यूटर मुक़ररु करण जी मंज़ूरी